मूंखे कंहिं नेट ते ॾेखारियो कंहिं बुज़ुर्ग साईं वारा बची विया माशाल्लाह बुज़ुर्ग हिकिड़े नेट ते ॾेखारियो चई साईं ॾिसो छा थो चवे हिकिड़ो अल्लाह माए ॾिसो छा थो चवे मां ॾिठो त हिकिड़ो अल्लाह माओ न ॾाढ़ी न मुछ न टोपी न पटको पटको कोन हो टोपी कोन हुई ॾाढ़ी कोन हुई निमाज़ कोन हुई अच्छा कपिड़ा कोन हुआ मिंबर ते चढ़ियो वेठो चवे छा पियो मूंखे अजब थी वियो त ही ज़मानो उन जाइ ते वञी ही हिन ज़माने में जहालत उन जाइ ते वञी पहुती आहे जो चवे पियो तोते की तरह कुरान रट कर बस रट्टा लगाते देते हो पढ़ने से क्या फायदा कुरान पढ़ने से तोते की तरह रट्टा लगाने से क्या फायदा कुरान को समझो ये समझना काफी है बाकी पढ़ना पढ़ना हाफिज बन रहे हैं याद कर रहे हैं अच्छा बस ऐसे ही पढ़ रहे हैं इसका क्या फायदा मैंने कहा एक मोबाइल बंद करो अब ये बकवास कर रहा है कि कुरान ऐसे ही पढ़ने से क्या फायदा मुझसे पूछे मेरे जमात के उलमा से पूछे तो फिर वो भी बताएंगे मैं बताता हूं कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फायदा बताया कि जो कुरान मजीद की एक आयत तो क्या कुरान का एक हर्फ पढ़ेगा तो उसके दामन में 10 नेकियां मिलेगी 10 गुनाह झड़ जाएंगे और 10 उसको जन्नत में दर्जे बुलंद मिलेंगे मैंने कहा शायद ये इन्होंने तारीख इतनी रटी है यहूदियों की तारीख का इतना रट्टा लगाया कि ये कुरान भूल गए लेकिन अल्हम्दुलिल्लाह मुबारक था बेगन जूनों में अचन वारी जमात तव्हां जो ताल्लुक कुरान वारी जमात सां नबी जी सुन्नत वारी जमात सां हक़ जे आलिमन वारी जमात सां जमीयत उलमा इस्लाम सां देवबंद जे आलिमन सां इंशाअल्लाह असांजे जिस्म जो हिक वार भी मोहम्मद अरबी जी मोहब्बत में सरशारा त कुरान जो आशिका इंशाअल्लाह मरण घड़ी ताईं कुरान जा खातिमा होंदा से नारे तकबीर शान कुरान अजमत कुरान हजरत मौलाना सैयद अब्दुल कदीर हक्कानी नारे तकबीर इतनी जहालत अथव मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु अथव फेसबुक ते जेके दोस्त तकड़ में कायल थी वेंदा आहिनि ॿुधंदा आहिनि त यार ॻाल्हि त सही थो करे बाबा ॻाल्हि सही थो करे त इहो तकड़ में पंहिंजो फैसलो न कंदा करियो जेकॾहिं तव्हां मोबाइल ते इंटरनेट ते को मुल्ला को मौलवी को ज़ाकिर को पीर ॿुधणु चाहियो था त सभ खां पहिरीं इहो कमु कयो त उहो तव्हांजी जमायत जो हुजे त ॿुधो न त ॻाल्हि हिकिड़ी सुठी करे ऐं ॿियो इकट्ठ में ॿ टे ॾेई खीसे मां 5000 जो नोट कढी वेंदव इन करे पहिरीं ॾिसो त इहो आहे केरु इन ॻाल्हि खे विसारियो त माण्हू चवंदा आहिनि न बाबा ॻाल्हि कंहिंजी पियो करे इहो ॿुधो बाक़ी ॻाल्हि केरु पियो करे इहो न ॾिसो इन कॉन्सेप्ट खे ख़तम करियो इहो ग़लति कॉन्सेप्ट आहे केरु बि चवे बसि पोइ कादियानीअ जी जेको कुझु चवे बसि उहो ॿुधबो इन कॉन्सेप्ट के खत्म कजे नबी साईं जने गाल अल्लाह जी कई त सब का पेरी पांजो तारुफ करायो या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ अल्लाह जे महबूब कायल करण में पांजी शख्सियत मंजराइण में पेरी उन्हनि के जो फक़हल आप पुछा कयो त फक़त लबिस्तु फीकुम उमरन मिन क़बली 40 साल मूं तव्हां जे विच में गुज़ारिया आऊं छाया त सभिनी जो अमीन ऐं सादिक वरी नबी साईं उन्हनि खे पंहिंजी शख्सियत मंजराईंदे पोइ पहिरीं फरमायो या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ मुंहिंजो तारुफ इहा त अल्लाह जो रसूल आहियां जीअं अल्लाह जे रसूल पंहिंजो तारुफ करायो उन खां पोइ अल्लाह जी ॻाल्हि ॿुधाई महिरबानी करे तव्हां ॾिसो जेका ॻाल्हि जेको करे सभ खां पहिरीं तारुफ ॾिसो त केरु पियो करे अगरि देवबंदी मुस्लमान तव्हांजे साम्हूं ॻाल्हि करे त पोइ यकीन रखो या तो उन जी गाल कुरान मां होंदी या हदीस मां होंदी या सुन्नत मां होंदी या साहबा जे अमल मां होंदी या अहल बैत जे अमल मां होंदी या इजमा मां होंदी या फिक़ह क़यास तसव्वुफ मां होंदी पहिरीं ॻाल्हि कॾहिं बि कोन कंदो फिर ॾिसंदा करियो त जमायती आहे या ॿियो को आहे त पोइ वरी उहा ॻाल्हि ॿिए पासे त कोन थो गिले
ॾिसंदा करियो त जेको फेसबुक ते ॾिसूं पिया उहो आहे केरु, सम्झो था। उन खां पोइ जेका ॻाल्हि करे तव्हांखे दिलि सां लॻी त तव्हां पंहिंजे इलाइक़े जे आलिमनि वटि अचो, साईं हीअ ॻाल्हि हीअं करे पियो ऐं मुतमइन पियो थियां, सो तव्हीं ॿुधायो त हिन जो जवाबु कहिड़ो आहे। इंशा अल्लाह ताला सिधी ऐं चिटी ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी। छा चवंदा, नंढनि ते शफ़क़त, वॾनि जी इज़त ऐं ॾाढे जो साईं आलिमनि जो क़दुरु। हाणे फेसबुक ते ॿुधो था त हिकिड़ो आलिमनि जो क़दुरु करियो, पंहिंजे तरफ़ां फ़ैसिलो न करियो, जेको कुझु ॿुधो जेको कुझु ॾिसो आलिमनि जो क़दुरु करियो। उन खां पुछो तव्हांखे केरु चयो न हीअ ॻाल्हि हीअं आहे, हाणे मूंखे ॿुधाए छा थो थिए, तूं चवंदे त जीअं मुंहिंजा आलिम चवंदा ईअं आउं चवंदुसि, छो जो आलिमनि जो जेको हुकुम हूंदो उहो मुंहिंजे लाइ वधीक आहे।